हेलो, अरे बेगम साहिबा को फोन दे। बेगम साहिब तव्हां सुती पई आहे? छो निभागी हिन महिल ताईं सुती पई आहे? भंग पीती रहे जा। हू ऐं साहिब त बेडरूम में सुता पिया आहिनि। अरे छा पियो बकवास करी? साहब त आऊं थो ॻाल्हायां। साहिब मां त मज़ाक पियो कयां, बेगम साहिब चयो त असां सुता पिया। निभागीअ सां शादी कयमि, शादीअ जी पहिरीं राति घूंघट खयोमांसि त घूंघट में अंदरि चर्स पई वेठी पिए। साहिब हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? तूं हिकिड़ो कमु कर, वञी हथियार खण ऐं ॿिन्ही खे मार। उथ तकड़ कर। सही आहे, जेको हुकुम साहिब। 2 मिंट सिर्फ़ु मोबाइल होल्ड ते रख, मां वञा थो। साहिब मूं कमु करे छॾियो। वाह हाणे अला वसाया, वाह वाह जो कमु करे छॾी। साहिब मां त अलाह वसायो न आहियां, मां त खेरू आहियां। अरे बक बंदि कर, ॿिन्ही जा लाश खणी वञी बंगले जे पोयां जेको तलाउ आहे न हुन में फिटी करे छॾ। साहिब बंगले पोयां तलाउ त कोन्हे को। ही बंगलो A33 कोन्हे को? न साहिब, ही त बंगलो A33 न आहे, C5 आहे। हाँ, सॉरी रॉन्ग नंबर।